अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुबह जी सुरहार में तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था। मुंहिंजी टीम जी तरफ़ां ऐं मुंहिंजी तरफ़ां तव्हां सभिनी खे सुबुह जो सलाम। यकीन आहे ऐं उमेद आहे त तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ुशि ऐं आबाद हूंदो ऐं तमामु ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारींदा हूंदो। जिथे ख़ूबसूरती हूंदी आहे उते छा चवंदा आहिनि त हर शइ परफेक्ट न हूंदी आहे। हर शइ परफेक्ट इंसानी ज़िंदगी में कॾहिं बि न थींदी आहे, ना ई हिकिड़ो इंसानु परफेक्ट हूंदो आहे। पर असां पूरी ज़िंदगी कोशिशि कंदा आहियूं त असां पंहिंजे पाण खे, पंहिंजे कम खे परफेक्शन जी तरफ़ खणी वञूं। पर किथे किथे थोरो घणो थी वेंदो आहे, अप एंड डाउन्स त ईंदा रहंदा आहिनि ज़िंदगी में। पर उनखां पहिरियां मां लाजो भाई खे सलाम कंदमि ऐं उनखां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि अॼु जो प्रोग्राम स्पेशल आहे ऐं अॼु जे प्रोग्राम में असांखे खोड़ सारी नॉलेज भी मिलण वारी है। छो जो अॼु जे प्रोग्राम में असां वटि डॉक्टर भी आहिनि। पहिरियां अस्सलाम वालेकुम लाजो। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? जी मैं बिल्कुल खैरियत से, आप सुनाएं? बिल्कुल ठीक। मैंने आज आपको पहचाने ही नहीं, आप बड़े यंग शंग लग रहे हैं आज, जबरदस्त। कभी कभार ऐसा होना चाहिए। हाँ, कभी कभार, लेकिन रोज नहीं। बिल्कुल। तो ये आपकी चॉइस होती है या आपकी वाइफ की चॉइस होती है? वो एक चॉइस करती हैं। क्या बात है, ज़बरदस्त, बहुत अच्छे लग रहे हैं आप। और आज हम आपसे गाने भी सुनेंगे। थैंक यू जी, ज़रूर। नाज़रीन, जीअं त ENT जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जेकॾहिं तव्हांखे नक में प्रॉब्लम आहे, कन में प्रॉब्लम आहे ऐं गले में प्रॉब्लम है तो तव्हां असांखे कॉल करे सघो था ऐं तव्हां जेको भी प्रॉब्लम है, कोई भी कंहिं भी क़िस्म जो मसलो आहे इन टिनि शयुनि में, तो तव्हां असांखे कॉल कयो। असां वटि डॉक्टर मौजूद आहिनि, ENT जा डॉक्टर फरहान के असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सॉरी मैं आपसे उर्दू में बात करूंगी, मैंने पहले भी सिंधी में बात की थी। कैसे हैं आप? कोई बात नहीं, आप सिंधी में बात करें लेकिन मैं उर्दू में जवाब दे दूँगा। अच्छा, इट्स ओके, हम उर्दू में बात करते हैं। तो आपको वेलकम करते हैं। सेकेंडली असां वटि मेहमान आहिनि मुनव्वर सुमरो, जेके राइटर ऐं डायरेक्टर आहिनि, तमामु सीनियर। ऐं सेकेंडली मूंखे उन्हनि जो हिकिड़ो ड्रामो तमामु पसंदि हुयो। उन्हनि हींअर मूंखे ॿुधायो त इन्हनि डायरेक्शन कई आहे। मामा लाडू जे नाले सां हिकिड़ो ड्रामो ईंदो हुयो सिंधी मीडिया में, तमामु फेमस थियो हुयो। मां जॾहिं नंढी हूंदी हुअसि मां तॾहिं ॾिसंदी हुयमि, को न को एपिसोड ज़रूरु ॾिसंदी हुयमि। ऐं चवंदा आहिनि त कंहिंखे खिलाइणु इलाही ॾुखियो हूंदो आहे, पर कंहिंखे ॾुख ॾियणु तमामु ईज़ी हूंदो आहे, सवलो हूंदो आहे। त हिननि खिलाइण ते, कॉमेडी शयुनि ते इलाही कमु कयो आहे, त तव्हांखे वेलकम कयूं था। ऐं अस्सलाम वालेकुम। ठीकु आहियो तव्हां? फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह। कीअं पई गुज़रे ज़िंदगी? फर्स्ट क्लास ज़िंदगी एंजॉय कई पिया। हाँ बिल्कुल। तव्हांजी तबियत खे ॾिसी मूंखे लॻे थो तव्हां हिकिड़े तमामु जॉली क़िस्म जा, हिकु खिलण ख़ुशि रहण वारा माण्हू आहियो। मुंहिंजी फील्ड रही आहे इहा, ख़ासि करे ड्रामो, कॉमेडी लिखणु। असां वटि सिंधी में तमामु खोट ही कॉमेडी जी। राइटर बेसिकली मां न आहियां, बेसिकली डायरेक्टर आहियां, एक्टर आहियां। पर थियो ईअं त जेके स्क्रिप्ट्स ड्रामनि जे लाइ ईंदा हुआ, उन्हनि में खोड़ सारियूं कोताहियूं हूंदियूं, ग़लतियूं हूंदियूं, या उहा शइ न हूंदी जेका असां शइ चाहींदा हुआसीं, या पब्लिक जेका शइ ॾिसणु चाहे थी। पोइ उनखे ठाहींदे ठाहींदे परावा स्क्रिप्ट, परावा ड्रामा, परायूं लिखणियूं, उन्हनि खे ठाहींदे ठाहींदे बस एतिरो तजुर्बो थी वियो जो पाण लिखणु शुरू थी वियासीं। सही। धाड़ेल वग़ैरह ते ठाहियो था? न, धाड़ेल वग़ैरह त मां तमामु सुठो कयो। छो जो मोस्टली असां इहो ई ॾिसंदा आहियूं। न, मां कॉमेडी ज़्यादा लिखी आहे। अच्छा। सभई पंहिंजा जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि ते मां कमु कयो आहे। त ख़ुदि धरती TV ते बि हिकिड़ो मां साल ॾेढ साल लॻी थो हिकिड़ो प्रोग्राम हलायो, भोगन भोगन में नाले सां। ॾाढो सुठो प्रोग्राम थियो। कॉमेडी स्किट्स जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, ऐं क्रिटिसाइज़ हुई, तनक़ीद हुई, सभु शयूं कॉमेडी हुई। सही, मेलोडी टाइप। तमाम सुठी गाल है, अल्लाह से ना ताकि कामयाब करे। डॉक्टर फरहान, आप बताइए कैसी गुजर रही है ज़िंदगी? ज़िंदगी बहुत शुक्र, अल्लाह पाक का एहसान है, बहुत करम है अल्लाह पाक का, सब कुछ बहुत अच्छा गुजर रहा है। मैं सबसे पहले तो धरती TV को शुक्रिया अदा करता हूँ कि जो उसने मीरपुर ख़ास के हवाले से मुझे अपॉर्चुनिटी दी कि मैं मीरपुर ख़ास के छोटे शेर की आवाज़ को धरती TV जैसे बड़े बड़े प्लेटफार्म के पर उजागर करूं, और मीरपुर ख़ास के जैसे कि हेल्थ इशू हैं उसको पॉइंट आउट करें आज धरती TV के ऊपर। जैसे धरती TV जैसे बड़ा प्लेटफार्म है और बहुत सारे लोग और बहुत सारे मुल्कों में इसको देखा जाता है, तो इसलिए सबसे पहले तो शुक्रिया अदा करते हैं आपका और आपकी सारी टीम का, आपकी मैनेजमेंट का, जिसने मीरपुर ख़ास के लिए हमें अपॉर्चुनिटी दी है। धरती तो सबकी है ना, धरती अवाम की भी धरती है, धरती अपनी सिंध की भी धरती है, धरती पूरी दुनिया की है। तो हमारे लिए
सबके लिए दरवाजे खुले हैं धरती यही तो धरती की अच्छी बात है कि उसने मीरपुर खास की धरती को भी अपना समझा है, बिल्कुल। जो बहुत सारे लोग नहीं समझ पा रहे हैं। जी नहीं, हम आपके साथ हैं कदम कदम पे। जो कहते हैं ना कि मुश्किल वक्त में जो साथ होता है वो ज़िंदगी भर साथ निभाता है, तो आप यही समझें कि हम मुश्किल और अच्छे वक्त में आपके साथ रहेंगे। इंशाल्लाह मीरपुर खास की आवाम जितनी भी है वो हमेशा शुक्रगुजार रहेगी धरती टीवी का कि उसने इतनी बड़ी अपॉर्चुनिटी मीरपुर खास की आवाज़ को बुलंद करने के लिए दी है। बस हमें दुआओं की ज़रूरत है और बाकी सब अच्छा है। स्पेशली मीरपुर खास की आवाम से धरती टीवी के लिए दुआ करें और ये बुलंद वाला ये तरक्की करें। बिल्कुल, आमीन सुम आमीन। जी, तो मोस्टली अगर आपके प्रोफेशन की हम बात करें तो मोस्टली केसेस कौन से आते हैं आपके पास? हमारे पास मोस्टली केसेस पेन एयर एक के आते हैं। जैसे एयर एक होता है कि ज़्यादा अमूमन पानी जाने की वजह से होता है, और उससे भी पहले जो इशू होता है वो जो घर के अंदर कॉटन बड इस्तेमाल की जाती है, जो जी किसी के आदमी चाबी है तो वो चाबी से कान को इचिंग हो रही है और कान को खुजाने में लगा हुआ है। वो क्या करता है कि कान के टेम्पेनिंग मेम्ब्रेन होती है, जो कान की पर्दा होता है, जो कान की झिर्री होती है, उसको इंटेक्ट करता है, परफोरेशन करता है, उसको ट्रॉमा करता है, उसको चोट लगाता है। तो उसकी वजह से फिर कान के इशू उस जगह से स्टार्ट होते हैं। ओके। अब जितने भी हमारे पास मरीज़ आते हैं तो हम उसको यही गाइडलाइन देते हैं कि पहले तो आप कान जो घर के अंदर कॉटन बड है जिससे कान साफ़ किया जाता है, जो तिल्ली होती है जिसके ऊपर रुई लगी होती है, तो उसको घर से निकाल के पहली फुर्सत में फेंक दें। मतलब वो नुकसानदेह? वो बहुत ज़्यादा नुकसानदेह। अच्छा। बहुत सारी फीमेल्स हमारे पास आती हैं तो वो यही कहती हैं कि हम घर के राशन के साथ ये कॉटन बड परचेज़ करते हैं। हाँ, हर घर की कहानी होती है। मैं उनको ये एडवाइस करता हूँ कि आप सबसे पहले मेडिसिन परचेज़ करने से पहले जो हमने प्रिस्क्रिप्शन दी है उससे पहले घर पर जाएं, वो कॉटन बड उठाएं, गली में फेंक दें, फिर उसके बाद जाके आप मेडिसिन लें। उसके इफेक्ट्स क्या होते हैं? उसके इफेक्ट्स ये होते हैं कि जैसे कान के अंदर वैक्स होता है, उसको ब्लाइंडली वो कॉटन बड इस्तेमाल करके जो वैक्स होता है, जो कचरा होता है, जो प्रोटेक्शन है हमारे कान की, जो हमारी कान को प्रिजर्व कर रहा है, तो वो वैक्स कान के पर्दे तक लगा देता है। ओके। कान के पर्दे को लगता है, जाहिर सी बात है फॉरेन बॉडी जब कान के पर्दे के अंदर जाके चिपकेगी तो वो जाहिर खारिश करेगा, इचिंग होती रहेगी, वो बेचैन रहेगा कि कभी ऐसे करेगा कभी कैसे करेगा, उसको इचिंग रहेगी। तो उसकी वजह से ये ना कान के पर्दे के अंदर इचिंग वो वैक्स को मूव करे आगे, ना वो पर्दे को टच हो, ना उसको इचिंग हो, ना पेन हो, कुछ भी नहीं होगा। हाँ, कान का अगर आपको ऐसा लगता है कि कान बंद हो गया है, वैक्स ज़्यादा जमा हो गया है, नियर जो भी ENT स्पेशलिस्ट हैं वहाँ जाएं। वहाँ के जो डॉक्टर होते हैं बड़े समझदार होते हैं और बड़े देखकर काम करने वाले होते हैं और बहुत ऑब्जर्वेशन के साथ काम करते हैं। तो उनको जितनी उसकी वैक्स रिमूव करनी है, जितना उसका कान क्लीन करना है, वो सिर्फ उतना ही करेगा। सही। होता ऐसा है कि जो हमारे कान का पर्दा होता है इधर, और उसके बराबर में वैक्स पड़ा होता है, ठीक है। अब जो ये वैक्स पड़ा हुआ है और यहाँ से हवा आएगी, पानी आएगा, मिट्टी आएगी या शोर आएगा, मोबाइल की या हॉर्न की कोई भी आवाज़ आएगी, वो जाके लगेगी वैक्स को। वो कान का पर्दा हमारा प्रोटेक्ट कर रहा है। अच्छा। वैक्स इतना कीमती है। तो वो कॉटन बड निकालता है? वो कॉटन बड या तो निकाल देता है, अच्छा। या तो मूव कर देता है बैक साइड पे, कान के पर्दे से टच कर देता है। तो इसलिए वो निकलना भी खराब है और कान के पर्दे से टच होना भी खराब है। निकल गया, जाहिर सी बात है वैक्स निकल गया, तो अब जो आपकी मिट्टी जो डस्ट उड़ रही है वो डायरेक्ट जाएगी कान के पर्दे पे जाके चिपक जाएगी। तो जो वैक्स होती है उसको हम निकालना नहीं है। सही। और निकालना भी है तो अगर आपको लगता है कि ज़्यादा जमा हो गया है, निकालना भी है तो आप जाएं डॉक्टर के पास। ब्लाइंडली उसको नहीं करें, क्योंकि आपको इचिंग होती है तो आप कॉटन बड जब इस्तेमाल कर रहे होते हैं, इंसान को मज़ा आ रहा होता है, अच्छा लग रहा होता है कि यार ये मैं सेटिस्फेक्शन होती है कि ये अच्छा लग रहा है कि मैं इसको और मूव करूं। वो इतना मूव करते रहता है कि एक दिन ऐसा होता है कि वैक्स तो ख़त्म हो जाता है, वो कान के पर्दे को ही टच कर रहा होता है। ओके, सही। और मैं आपसे और भी सवाल करूंगी, लेकिन अभी जो है हम असा लाजो भाई खां गानो ॿुधूं था जो ज़ाहिर है मौसीकी भी रूह जी ग़िज़ा, बिल्कुल रूह जी ग़िज़ा है। क्या सुनाएंगे लाजो भाई?
कॉल भी असां वटि आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? मां ख़ाली चांडी थो ॻाल्हायां उस्ताद मोहम्मद खां। जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैर दुआ अल्लाह जा लख खान, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तव्हांजी दुआऊं बिल्कुलु ठीकु। छा चवणु चाहींदो? कुझु पुछणु चाहींदो असांजे महिमाननि खां? जी कुझु पुछणु चाहींदो असांजे महिमाननि खां? डॉक्टर बि आहिनि या कोई फरमाइश आहे तव्हांजी? असांखे ख़्वाहिश आहे कलाम ॿुधायो को शमन जो। ठीकु आहे, ठीकु आहे, असां कोशिशि कंदासीं। महिरबानी तव्हां कॉल कई। जी मुनवर सुमरो साहब, कीअं लॻो तव्हांखे? फर्स्ट कलाम क्लास। सुठो लॻो? मां त पहिरियों दफ़ो लाज़रस भाई सां काफ़ी वक़्तु थियो आहे। जंहिं वक़्त में नओं चैनल आयो त पाण म्यूज़िक लाज़रस भाई खां बैकग्राउंड अच्छा, म्यूज़िक अच्छा। जेका ॾियारींदा हुआसीं, सही सही। त उन वक़्त में लाज़रस भाई हुयो। 17-18 साल जो सफ़र आहे। उन खां पोइ अॼु सिंधी में गानो ॿुधायो त मूंखे इंतिहाई ख़ुशी थी। थोरो हुयो लफ़्ज़नि जो हा चक्कर, उहो पर त हाणे थींदो ज़ाहिर आहे, आहे accent गैर जो सिंधी थोरो माण्हू थींदो आहे, आहे, हुनखे बिल्कुल। शाबस आहे या जो हुन हा निभायो आहे। निभायो हुन। बिल्कुलु। तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे डायरेक्शन जी फील्ड में? तक़रीबन 25 साल खनि थी विया आहिनि। 25 साल थिया आहिनि। त तव्हां ट्रेनिंग वरिती हुई कंहिंखां? न ट्रेनिंग किथां न वरिती। सिखियो तव्हां उते कमु वठी सिखियो? डायरेक्शन में कहिड़ी कहिड़ी शयुनि जो ख़्यालु रखिणो पवंदो आहे? डायरेक्टर जे मथां ज़िम्मेदारियूं कहिड़ी कहिड़ी हूंदियूं आहिनि? असल में त असां शुरू में ही सिंधी चैनल्स अञा न आया हुआ, उन दौर में असां स्टेज ड्रामा कंदा हुआसीं। अच्छा। मुंहिंजो सिटी आहे दादू, ऐं दादू स्टेज ड्रामा जे हवाले सां मशहूरु हुयो। घणा ड्रामा बि थींदा हुया। अच्छा। ऐं आर्टिस्ट बि असां वटि माशाल्लाह। असां हिकिड़ो उस्तादु आहे अनवर शाद, राइटर आहे पुराणो ऐं एक्टर बि आहे। उहो चवंदो आहे जेको दादू आहे उहो सिंध जो मद्रास आहे। दादू त जादू आहे न? दादू में जादू आहे। कॉल बि आहे असां वटि। सॉरी, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदमि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यारी मदद मौला अली मदद। केरु पिया ॻाल्हायो? अदी अंसार जी कोसो ॻाल्हायां, गुल कलर कराची खां। जी भाउ, कीअं आहियो? ख़ुशि लॻा पिया आहियो? टाइम लॻो पियो आहे। भेण तव्हां वॾा माण्हू आहियो, यादि ई कोन था कयो। असांजी जीअं पिया कराची में। मां त गानो ॿुधाईंदुमि। जी जी, गानो ॿुधायो। तव्हांखे मां झले सघां थी। सदमा खाई खाई यार मसे समंदिल माणी। सदमा खाई खाई यार मसे समंदिल माणिया। तो दे चण ले सिखा पियो, वरी उन्हीअ जा तोड़ा चमा पियो। वाह 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 वाह। तमामु सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए। थैंक यू सो मच, तव्हां कॉल कई। जी त उन दौर में असां स्टेज ड्रामा कंदा हुआसीं। दादू में आर्टिस्ट बि घणा हूंदा हुआ। साल में को मुंहिंजे ख़्याल में असां वटि 12 महीना हूंदा आहिनि, पर असां वटि 24-25 ड्रामा साल में थींदा हुआ। साल में 24-25 स्टेज घणा ड्रामा न आहिनि साल जे हिसाब सां? घणा आहिनि। उन वक़्त में नाटक मंडलियूं हूंदियूं मुख़्तलिफ़, नंढियूं वॾियूं। उन खां पोइ जॾहिं वरी चैनल्स अची विया त उहे साॻा आर्टिस्ट वरी चैनल्स ते अची विया। हींअर बि लाड़काणो ऐं दादू सिंध जा ॿ उहे ज़िला आहिनि जंहिंमें घणे में घणा आर्टिस्ट आहिनि। अच्छा माशाल्लाह। ऐं सिंधी चैनल्स ते जेके हिन वक़्तु सोप हलनि था या हली चुका आहिनि, उन में बि घणाई दादू ऐं लाड़काणो डिस्ट्रिक्ट आहे। ॿियनि ज़िलनि जा बि आहिनि माशाल्लाह। सभिनी ज़िलनि में टैलेंट आहे, आर्टिस्ट बि आहिनि, पर घणा उभरिया हितां आहिनि। जीअं मिसाल स्टार्ट में मामा लालू दादू जो, अब्दुल्ला मल्ला मवाली दादू जो, खूनी माण्हू दादू जो। पोइ मां चवां थी न दादू ते अलॻि सां हिकिड़ी बरकत आहे। दादू में जादू आहे। ऐं मुख़्तलिफ़ मतिलबु मुंड खां वठी उस्ताद बुखारी खां वठी मतिलबु साईं जीएम सैयद खां वठी माशाल्लाह। इट्स अ ब्लेस्ड सिटी। बिल्कुलु। कॉल भी आया असां वटि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। स्पीकर जो आवाज़ थोरो वधाए। शेख दूर मना। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? आयो तव्हां ठीक हो? बिल्कुलु ठीकु ठाक। छा चवणु चाहींदो? पंहिंजी आवाज़ में गानो ॿुधायो। पंहिंजी आवाज़ में। पंहिंजे आवाज़ में? ज़रूरु ज़रूरु, मां तव्हांखे थोरी देरि में ॿुधाईंदमि। कोई फरमाइश स्पेसिफिक कोई हिकिड़ो गानो? कॉल कटिजी वई। सो नाज़रीन, असां ॻाल्हाईंदा रहंदासीं, सिलसिलो जारी आहे। असां सां डॉक्टर साहब बि मौजूदु आहिनि। सो इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक। वेलकम
वेलकम बैक नाज़रीन। तव्हां सभिनी खे भलीकार चऊं था हिकु भेरो ॿीहर असां पंहिंजे प्रोग्राम में सुबुह जी सुरहाण में। जीअं त मां टपाल मेज़बान जी ॻाल्हि कंदी आहियां तव्हां सां, ऐं टपाल मेज़बान जॾहिं तव्हां सां गॾु हूंदी आहे त सुस्ती खां चुस्ती थी वेंदी आहे, ऐं चांहि जो हिकिड़ो जेको हुजणु ज़रूरी आहे। चांहि जी अहमियत इलाही वॾी आहे इंसान जी ज़िंदगी में। जॾहिं किथे थकावट फील कंदो आहे त चांहि उनखे रिफ्रेश करे छॾींदी आहे, ऐं टपाल मेज़बान उन्हनि चांहियुनि मां हिकिड़ी चांहि आहे। त टपाल मेज़बान जो ज़रूरु पंहिंजे पंहिंजे घरनि में इस्तेमालु रखो। सेकेंडली, जेकॾहिं असां मिठे जी ॻाल्हि कयूं त पर्सनली आई लव स्वीट्स, आई लव स्वीट डिज़र्ट्स। मूंखे इलाही पसंदि आहे मिठो। चॉकलेट्स बि मूंखे पसंदि आहिनि। त इन ई हिसाब सां जेकॾहिं असां कैडबरी डिलाइट जी ॻाल्हि कयूं त मिठी शइ खाइण सां चवंदा आहिनि न त पॉज़िटिव वाइब्स ईंदियूं आहिनि इंसान जे अंदरि, हिकिड़ी पॉज़िटिवनेस थी वेंदी आहे। आई डोंट नो अबाउट द अदर्स, बट इफ़ आई टॉक अबाउट माई सेल्फ त मूंसां गॾु ईअं ई थींदो आहे। जॾहिं मां मिठो खाईंदी आहियां त मूंखे डिप्रेशन इहे सभु शयूं भॼी वेंदियूं आहिनि, उॾी वेंदियूं आहिनि किथे। त कैडबरी डेयरी डिलाइट जो साथ पंहिंजे पंहिंजे घरनि में रखो। असां पंहिंजे महिमाननि खे बि खाराईंदासीं। जी डॉक्टर साहब, मुनवर साहब, पास ऑन प्लीज़। थैंक यू। लाजो भाई, मैं भी बाद में खाऊंगी, अगर मैंने खाया तो फिर बात नहीं कर सकूंगी ना। तो जी डॉक्टर साहब, आप मुझे बताइए कि अच्छा कॉल हमारे पास है, कॉल खपो ॻाल्हायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आदे उनको नूर दी चांद लाया तो शाप क्या करना भेण। जी जी भा, कीअं आहियो? ठीकु आहियो? असां ॾाढा फर्स्ट क्लास, ॾाढो तव्हांजो फर्स्ट क्लास प्रोग्राम। राजा भाई खे बि सलाम, तव्हांजी भेण खे जेको गायो उनखे बि सलाम। वालेकुम अस्सलाम। आऊं बि वरी थोरो घणो माना चई छॾींदो आहियां। उर्दू भेण हूंदी आहे त उर्दू शेर चवंदो आहियां, सिंधी भेण हूंदी आहे त सिंधी शेर ॿुधाईंदो आहियां तव्हांखे। वाह वाह, सिंधी शेर थी वञे। तोखे विसारण पाप थो सम्झां, इहे निहारण पाप थो सम्झां। वाह वाह। तोसां मोहबत अज़ली आहे मुंहिंजी, ॿिए खे पुकारण पाप थो सम्झां। वाह, ज़बरदस्त। उर्दू शेर आहे भेण जे लाइ त हाथों पर लिख के चूं। अनफॉर्चुनेटली कॉल कटिजी वई। एॾा सुठा शेर तव्हां ॿुधाईंदा आहियो ऐं तमामु पसंदि ईंदो आहे मूंखे, छो जो आई पर्सनली लव पोइट्री एंड सिंगिंग। त डॉक्टर साहब असां सां मौजूदु आहिनि, ऐं मां तव्हांखे वरी बि ॿुधाईंदी हलां त जेकॾहिं तव्हांखे कन में मसइलो आहे, नक में मसइलो आहे, गले में मसइलो आहे, तव्हां असांखे कॉल करे सघो था। कोई बि इशू आहे तव्हां उनजे बारे में डॉक्टर फरहान सां ॻाल्हाए सघो था। कोई एडवाइस वठणी आहे, फ्लू आहे तव्हांखे, या कोई बि मसइलो आहे इन टिनि शयुनि मां, तव्हां असां सां डिस्कस करे सघो था। डॉक्टर फरहान तव्हांखे उनजो हल ॿुधाईंदा। जी डॉक्टर फरहान, जैसे अभी हमने कानों की बात की कि कॉटन बड्स हमें यूज़ नहीं करनी चाहिए, तो गले के लिए आपकी क्या एडवाइस? अभी हमने बात की कानों की आधी। अच्छा, उसको पूरा कंप्लीट करना है, क्योंकि इसको कंप्लीट करना ज़रूरी है, क्योंकि जी। व्यूअर्स को नॉलेज हो कि ये सिर्फ कॉटन बड हमें कहाँ तक ले जा सकती है। जी जी, ज़रूरी है। ठीक है, कान के पर्दे तक हमने कहा था कि वैक्स रिमूव कर देते हैं तो कान का पर्दा क्लीन हो जाता है। फिर उसके बाद उसके ऊपर लगता है डस्ट जो एयर में होता है। उसके बाद जो बंदा शावर लेते हैं तो उस पानी उसके कान के अंदर जा रहा होता है, वो कान के पर्दे को नरम कर देता है। जिस तरीके से हम कपड़े को, कागज़ को पानी में डाल के रखते हैं तो जिस तरीके पानी जाता रहेगा कान का पर्दा नरम हो जाएगा। अच्छा। और फिर उसकी परफोरेशन हो जाएगी। सही। एक्यूट इन्फेक्शन होगा, पसी डिस्चार्ज आने लग जाएगा, वो कान की हड्डी तक को ख़राब करता है। तो फिर क्या करना चाहिए हमें ड्यूरिंग शावर? सबसे ड्यूरिंग शावर तो हमें एयर प्लग्स आते हैं जो स्विमिंग प्लग्स जिसे कहते हैं, तो हम दोनों कानों में वो रख कर वो उससे बात लेना चाहिए। सबसे पहले तो हमें कॉटन बड इस्तेमाल ही नहीं करनी है। सही। जो हमारा प्रोटेक्टिव वैक्स है वो कान के अंदर होगा तो उसके बाद पानी हमारे को रिएक्शन नहीं करेगा। सही। और ना हमें ऑपरेशन तक जाने की ज़रूरत पड़ेगी। कान के ऑपरेशन बहुत ज़्यादा हार्मफुल है। अच्छा। जिसके अंदर हमारा चेहरा भी टेढ़ा हो सकता है, ज़बान भी बोलना भी बंद हो सकता है, बहुत सारे अदर मसले भी हो सकते हैं। क्यों हम इस तरफ जाएं ही नहीं ना। बच्चे स्विमिंग करते हैं, स्कूलों में स्विमिंग की क्लासें होती हैं, पेरेंट्स को चाहिए कि उनको स्विमिंग प्लग्स दें, उसके बाद उनको बोलें क्लास जाके अटेंड करें। अच्छा, तो इससे क्या बहुत ज़्यादा हार्मफुल है। तो क्या नुकसानात होते हैं बच्चों को? नुकसानात, कान के अंदर पानी जाएगा, वो वैक्स को मेल्ट करके मूव कर देगा बाहर और कान के पर्दे को हियरिंग प्रॉब्लम हो जाएगी। अच्छा। और ये क्रोनिक में जाकर 2 साल 4 साल बाद
उसकी डेफिशिएंसी हो जाती है, हेयरिंग डेफिशिएंसी हो जाती अच्छा। है, वो उसकी समात कम हो जाती है, सुनने की सलाहियत कम हो जाएगी। सही। छोटा बच्चा होता है, सुनने की सलाहियत। एक और बात, जो छोटे बच्चे होते हैं 6 महीने के, 2 महीने के, या जो मदर फीड्स करते हैं, सबसे उन लोगों के लिए जो मदर्स फीड बच्चे जो मदर्स फीड करते हैं, उन मदर के लिए कि अपने बच्चे को बैठ के फीड कराएं। अच्छा, बैठ के फीड करें। बैठ के फीड कराएं। रीज़न ये है, आई एम सॉरी, आई एम इंटरप्टिंग यू। एक कॉल है, उस एक कॉल उठा लेते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। के पे ॻाल्हायो? अब्दुल रज़ाक गांगरो पंजारो खां। जी भा, कीअं आहियो? ठीकु आहियो? डॉक्टर साहब खां सवाल आहे हिकिड़ो। जी जी। न्यूनेटल बेबी जेके ॼमनि पिया अॼुकल्ह, हिकु ॿ ॿार अहिड़ो बि आहे जेको ॼम खां ई कन मां हुनखे थोरो पस पई वहे। सही नंढड़े ॿार खे वेंझारिबो आहे, इत्फाक़नि पाणी थो अचे, सही। उन खां पहिरीं पस अचे थी या पाणी इत्फाक़नि पइजी थो वञे, उनजे करे बि पस अची सघे थी। उनजे लाइ छा फर्स्ट एड कजे जेसिताईं माण्हू कंहिं फैसिलिटीज़ में पहुचे? ठीक है, ठीक। थैंक यू फॉर कॉलिंग अस। डॉक्टर साहब ॿुधाइनि था। जी डॉक्टर। जैसे हम बात स्टार्ट कर ही रहे थे न्यूनेटल बेबीज़ की, उनके कान के अंदर पस आने लग जाती है। मदर्स फादर्स ये समझते हैं कि इसको कोई बाय बर्थ कोई डिजीज़ है। अच्छा। उसको कोई डिजीज़ नहीं है। मदर सोते हुए ज़्यादातर ऑपरेटिव मदर्स होती हैं जिनके ऑपरेशन हुए होते हैं, सी सेक्शन जिसके होते हैं, तो वो मूवमेंट करने में उनको प्रॉब्लम्स होती है, तो वो मदर्स फीड लेटे लेटे कराती रहती हैं बच्चे को, या बॉटल्स का फीड भी कराते हैं तो वो लेटा के बच्चे को करा देते हैं। उससे क्या होता है कि इंस्टीट्यूशन ट्यूब होती है एक, जो नाक को और कान को हमें मिला रही होती है, अच्छा। या मुंह को और कान को मिला रही होती है, तो जो वो फीड गले में जाना चाहिए वो जा रहा होता है उसके कान के अंदर, और वो ही फिर काम कर रहा होता है जो पानी करता है। अच्छा। इन्फेक्शन कर देता है कान का, उसके बाद क्रोनिक में जाकर उसकी पसी डिस्चार्ज आने लग जाता है। ऑलराइट। इसके लिए ज़्यादा कुछ नहीं करें, मदर्स को कहें कि उसको बैठ के फीड कराए। बॉटल का फीड भी कराना है तो उसको हाथ में पकड़ के एक पोजीशन, अपवर्ड पोजीशन कहते हैं उसको, उसके अंदर फीड उसको इस तरीके से कराए। सही। उससे कान का जो फीड जो उसके मुंह में जा रहा है वो गले में के ज़रिए पेट में जाना चाहिए, कान की तरफ गर्दन उसकी मूवमेंट नहीं होनी चाहिए। अच्छा। और ज़्यादा मेडिसिन नहीं दें छोटे बच्चों को। डॉक्टर्स के पास जाते हैं, डॉक्टर साहब इसका हम 10 डॉक्टरों को चेक करा दिए। मैं आपको कहता हूँ कि आप 50 डॉक्टरों को भी चेक करा देंगे, वो बच्चा इम्प्रूवमेंट नहीं आएगा जब तक मदर अपनी पोजीशन चेंज नहीं करेगी। सही। कॉल भी आया सामट। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। केरु पिया ॻाल्हायो? मीर मोहम्मद मुगेरी। जी जी भा, दुबई मां मीर मोहम्मद मुगेरी। बिल्कुल। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा करम रब्बुल आलमीन जा तमाम ज़बरदस्त मेहमान के भलीकार था चऊं सुबुह जे सुराण में। महिरबानियूं महिरबानियूं। डॉक्टर खां सवाल आहे, जॾहिं असां सुम्हंदा आहियूं, निंड कंदा आहियूं, राति जो सुबुह जो उथंदा आहियूं त जिस्म में थकावट हूंदो आहे, एसी जे वजह सां हूंदो आहे या को कमज़ोरी जे वजह सां हूंदो आहे? ऑलराइट, ठीकु आहे। मां असां डॉक्टर साहब जवाबु ॾियनि था। कोई ॿियो सवाल आहे? शायरी ॿुधाईंदुसि। जी जी। विसारण मुंहिंजी आदत नाहे, विसारण मुंहिंजी आदत नाहे, यादाश्त हली वञे त अलॻि ॻाल्हि आहे, यादाश्त हली वञे त अलॻि ॻाल्हि आहे। तूं मूंखे हरदम यादि आई, तूं मूंखे हरदम यादि आई, ते दम हले वञे त अलॻि ॻाल्हि आहे। वाह 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 वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो लॻो। तव्हां ईअं कॉल कंदा रहंदा कयो ऐं असांखे शाइरी बि ॿुधाईंदा कयो। जी डॉक्टर साहब। सवाल मेरे समझ में नहीं आया। सवाल उनका था कि वो जब रात को सो के उठते हैं सुबह को, तो वो कह रहे थे कि बहुत ज़्यादा थकावट होती है हमारी बॉडी में, तो ये कोई कमज़ोरी है या कोई? 2 वजह हो सकती हैं, या तो उसका वेट लॉस होगा और कमज़ोरी होगी, अच्छा। न्यूट्रिशन उसकी पूरी नहीं हो रही होंगी। दूसरी वजह उसको रात को सही स्लीपिंग नहीं हो रही है। सही। एक स्लीपिंग टाइम होता है 3 to 4 आवर्स जो डैम स्लीप होती है, बिल्कुल उसको आंखों के आगे बिल्कुल अंधेरा होना चाहिए और लाइट बंद करके सो। जो डैम स्लिप में जाएगा तो सुबह उठेगा फ्रेश। अच्छा। अगर डैम स्लिप नहीं जाता तो वो सुबह उठेगा ऐसा लगेगा कि मैं सोया ही नहीं हूँ। अच्छा। रीज़न उसका क्या है कि उसकी आंखों के अंदर रोशनी जा रही होती है और उसका माइंड स्लिप नहीं करता। सही। ऑलराइट।
मुनवर साहब तव्हांखे को मसलो हुजे त डॉक्टर साहब खां पुछी वठो। न डॉक्टर साहब खां पोइ प्रोग्राम खां पोइ आहे ॿ टे मसइला अच्छा, पुछी वठंदासीं। हींअर भली माण्हू पुछी वठनि जी छो जो असां त डॉक्टर साहब आहे ई आहे। बिल्कुल पर प्रोग्राम खां पोइ पाण डिस्कस पाण कंदासीं। डिस्कस कंदासीं इंशाअल्लाह ताला। हे तव्हां खायो नथा चॉकलेट बस खाए वो खाईंदासीं, ॿुधायो खाईंदासीं। मीरपुर खास के हवाले से मैं comment। बताऊं कि इतना बड़ा सिविल हॉस्पिटल है, डिस्ट्रिक्ट लेवल का हॉस्पिटल है, जी। ENT स्पेशलिस्ट वहाँ नहीं है। अच्छा मजे क्यों की नहीं बात, है? कार्डिक हॉस्पिटल नहीं है, कैंसर का हॉस्पिटल नहीं है। मीरपुर खास तो बड़ा डिस्ट्रिक्ट है, अच्छा शहर है और बहुत सारे उसको विलेजेस लगते हैं। तो क्यों कमी की वजह क्या है? डॉक्टर्स नहीं है। कार्डिक हॉस्पिटल, NICVD या कैंसर हॉस्पिटल, SIUT तो दूर की बात है, डॉक्टर्स होने तो सबसे पहले ज़रूरी है ना। एक OPD में 1000 पेशेंट्स होता है, उसके अंदर सिर्फ 2 डॉक्टर्स देख रहे होते हैं। 2 डॉक्टर्स देखते हैं तो एक मरीज़ डॉक्टर के साथ 5 घंटे में 500 मरीज़ आते हैं। अच्छा तो इस तो तरह वो के पेशेंट्स के लिए बहुत खतरा है। एक 30 सेकंड में उसको एक पेशेंट देखना है, तो 30 सेकंड में देख ही नहीं सकता, कोई भी डॉक्टर नहीं देख बिल्कुल सकता। नहीं, हम बात फेस एक्सप्रेशन नहीं नोट कर सकते 30 सेकंड में, तो ट्रीटमेंट क्या देंगे उसको। सही मीरपुर खास के हवाले से कि सिविल हॉस्पिटल की इम्प्रूवमेंट होनी चाहिए, बिल्कुल होनी चाहिए, और ENT के डिपार्टमेंट्स होने चाहिए, बिल्कुल होनी चाहिए। कैंसर का हॉस्पिटल होना चाहिए, और SIUT होना चाहिए। गुर्दों के बहुत अमराज हैं, अच्छा उसके SIUT होना चाहिए। बिल्कुल, सबसे बिल्कुल। बड़ी बात एम्बुलेंस होनी चाहिए, वो भी नहीं जो है, वो भी नहीं है। मीरपुर खास का सिविल हॉस्पिटल रेफ़र प्लेटफॉर्म बना हुआ है, बस कोई भी सिविल हॉस्पिटल में आएगा उसको रेफ़र करेंगे लाल बत्ती आप जाएँ अच्छा या कराची चले जाएँ। हम इस बारे में बात करेंगे। नाज़रीन फ़िलहाल वक्त थियो आहे ब्रेक जो, असां भी चॉकलेट खाई वठूं, पोइ कमेंट्स भी नंढा ॿुधंदासीं। सो डोंट गो एनीवेयर, वी विल बी राइट बैक, कीप वॉचिंग धरती TV। चांद रुकी रात में वेही सिंधु मथा, चांद रुकी रात में वेही सिंधु मथा, मुर्की मुँह खे लिकाइण गज़ब थी वयो, गल गिराटी ॾई कुछ कन में चई, गल गिराटी ॾई कुछ कन में चई, ज़ोरी मोखे खिलाइण गज़ब थी वयो, चांद रुकी रात में। याद थई जो भिटाई जे रोज़े में तो, गॾु मरण ऐं जीअण जो हो वाइदो कयो, जे विसारे छॾी त शाबस हुजे, जे विसारे छॾी त शाबस हुजे, तुंहिंजो वाइदो भुलाइण गज़ब थी वयो, चांद रुकी रात में। शेर उस्ताद जो या हुयो न्याज़ जो, तो जे गायो त जीऊं जो झूमी पयो, छा त शमशीर जो तो हो छेड़ियो गज़ल, छा त शमशीर जो तो हो छेड़ियो गज़ल, गीत बेबस जो गाइण गज़ब थी वयो, चांद रुकी रात में वेही सिंधु मथा, चांद रुकी रात में। थैंक यू महिरबानी महिरबानी। वेलकम बैक नाज़रीन। हिकिड़ी कॉल आहे, असां ॾिसूं था केरु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पिया ॻाल्हायो? मां ज़ोया। जी ज़ोया, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? हा, तव्हां ठीकु लॻा पिया? बिल्कुलु, तव्हांजी दुआऊं आहिनि। छा चवणु चाहींदो? कोई सवाल, कोई फरमाइश, कुझु ॿुधाईंदो? मां शेर ॿुधाईंदमि। जी जी, इरशाद। वो वादे वो कसमें कब निभाओगे, हमें इंतजार है उस पल का जिस पल में तुम नजर आओगे।
वाह वाह, इहो बि तव्हां पाण लिखियो हूंदो? हाँ मां सम्झी वई हुयमि। ज़बरदस्त, तमामु सुठो। ईअं ई तव्हां असांखे शेर ॿुधाईंदा रहंदा कयो, पर हाणे थोरो कमु कयो, 4-5 लाइनूं अञा इनखे एक्सीड करे छॾियो, अञा इनखे वधाए छॾियो। इनके वधायां ते? हा, इनखे ऐं वधाए। हिकिड़ो ॿियो ॿुधायांव? जी। तन से तन का मिलन ना सही, मन से मन का मिलन तो हो ही गया। तन से तन का मिलन रोक सकती है दुनिया, मन से मन का मिलन कैसे रोकेगी दुनिया। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो तव्हां ॿुधायो था। पर जेकॾहिं तव्हां थोरो स्लोली इन शइ खे ॿुधाईंदो त असांखे अञा मज़ो ईंदो। थैंक यू सो मच ज़ोया, तव्हां हमेशह असांखे कॉल कंदा आहियो ऐं सुठो लॻंदो आहे तव्हां सां ॻाल्हाए। त जीअं कैडबरी डिलाइट जी मां ॻाल्हि कई ऐं महिमाननि खे बि असां खाराईसीं, सुबुह सुबुह मुंहुं मिठो कयो आहे। इंशाल्लाह कोई अच्छी ख़बर आएगी, का सुठी ख़बर ईंदी। कीअं लॻी तव्हांखे? फर्स्ट क्लास, सुठी, टेस्ट सुठो, आपको कैसी लगी? बहुत अच्छी है, इसकी जो सॉफ्टनेस है ये बहुत अच्छी है। हाँ बिल्कुल, और सुबह को भी हम खा खाने सकते के बाद हैं। कोई वरी नहीं है, कोई मेहनत नहीं की जा रही, वो खुद ही खुद हाँ बिल्कुल, हाँ बिल्कुल। डॉक्टर साहब भी तव्हांखे चयो आहे तव्हां खायो या खाइणी पवंदी। अच्छा, त तव्हां जीअं डायरेक्शन जी फील्ड में आहियो 25 साल खां, तव्हांजे घर में बि कंहिं ॿिए खे शौक़ु आहे डायरेक्शन में या मीडिया में? न फ़िलहालु न आहे। मूंखे न्याणियूं वधीक आहिनि। अच्छा, माशाल्लाह। 5 न्याणियूं आहिनि ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ो पुटु आहे। अच्छा, उहो अञा 15 साल जो आहे, 9th में पढ़े अच्छा, पियो। सही 2 न्याणियुनि जी शादी कराए छॾी आहे मां। सही। त मतिलबु मुंहिंजी कंहिं न्याणी खे शौक़ु न आहे, न वरी अचणु पई चाहिनि। एजुकेशन कंप्लीट थी हाँ marriage थी बिल्कुल वई। बिल्कुल। ऐं बाक़ी पुटु या न्याणी मुंहिंजी अचणु चाहींदी त हुन लाइ को रंड रोक न आहे। वाह, जेकर हुनजो पंहिंजो शौक़ु आहे या हुनजी फील्ड हुनखे उहा सपोर्ट करे थी या पाण हुनखे सपोर्ट करे थी, हिकिड़ा फ्रेंडली बिल्कुलु फादर मां हुननि खे ऑफर ॾिनी अथव। तव्हां जेकॾहिं करणु चाहियो त मां पाण ड्रामा कंदो हुउमि त मां हुननि खे ऑफर ॾिनी अथव। जेकॾहिं करणु चाहियो अच्छा। वेलकम। नंढड़े खे त मूं करायो, काफ़ी मतिलबु चाइल्डहुड जा करेक्टर हुया, मूं हुन खां कराया। काफ़ी नंढड़नि खां कराया, मतिलबु मुंहिंजे तरफ़ां हुनखे फुल आज़ादी आहे। बिल्कुल हा बिल्कुल। ऐं जेकॾहिं अपकमिंग प्रोजेक्ट्स जी ॻाल्हि कयूं, तव्हांजा कहिड़ा कहिड़ा अपकमिंग? हीअं हाणे धरती टीवी ते पाण हिकिड़ो सिटकॉम कयूं था पिया। ताहिर साहब सां मीटिंग थी वई आहे। अच्छा, अलीगुल मला, सोराब सुमरो, हैदर कादरी ऐं कुझु लेडीज़ आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जी असांजी तयारी थी वई आहे। अच्छा, तक़रीबन स्क्रिप्ट रेडी आहे। सही। हेठि तव्हां ॾिठो हूंदो सेट बि जी हाँ। तक़रीबन 90% हाँ, अच्छा वो सेट तव्हांजे सेट ड्रामे ड्रामे लाइ जो ज़बरदस्त। बिल्कुल। डायरेक्टर ज़हीर मिर्ज़त आहे, अच्छा, स्क्रिप्ट मुंहिंजो आहे। सही। ऐं नालो डिसाइड अञा न थियो आहे। अच्छा, बाक़ी अनक़रीब थियण वारो आहे। इंशाल्लाह 10-15 ॾींहंनि जे अंदरि अंदरि शूट शुरू थी वेंदी। सही। कॉमेडी ड्रामो आहे ऐं काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे उहो धरती टीवी ते ड्रामो कॉमेडी न हलियो आहे। जी, त ज़रूरी आहे। हा, इंशाल्लाह माण्हुनि खे खिलाइणु ज़रूरी आहे। बिल्कुलु ज़रूरी आहे। ऐं इंशाल्लाह जल्द, तमामु जल्द उहा खोट पूरी थी वेंदी। इंशाल्लाह ॾिसंदड़ खे मज़ो ईंदो। ऐं जेके असांजा पुराणा ड्रामा या पहिरियां जेके हलिया आहिनि, यकीनन हीअ हुन खां डिफरेंट हूंदो ऐं कॉमेडी हूंदी, लेसन हूंदो। इहे सभु शयूं इंशाल्लाह ताला हुन में शामिलु हूंदियूं ऐं क़रीब धरती टीवी ते। तमामु सुठी ॻाल्हि आहे। केतिरो अर्सो लॻंदो आहे हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहिण में? जीअं सपोज 20 एपिसोड्स आहिनि त केतिरे ॾींहंनि में शूट तयारु थींदो आहे? शूट या तयारी तयारु केतिरे ॾींहंनि में थींदो आहे हिकिड़ो ड्रामो? असल में पहिरियों आहे स्क्रिप्ट। जेकॾहिं स्क्रिप्ट का आइडिया कंफर्म आहे त पोइ त स्क्रिप्ट लिखणु आसानु आहे। 2 ॾींहंनि में 3 ॾींहंनि में एपिसोड लिखी वेंदा आहियूं असां। सही। पर जेकॾहिं आइडिया ई मतिलबु छिड़ विछिड़ थियल आहे त पोइ हुनखे सहण में ई काफ़ी टाइम लॻी वेंदो आहे। भई हिनखे हीअं था कयूं, भई डायरेक्टर सां डिस्कस करणी आहे, हिनखे हीअं था कयूं, हिनखे हीअं था कयूं। आइडिया खे मतिलबु फिक्स करण में ई असांखे महीनो ॾेढ लॻी वेंदो आहे। अच्छा। हा, पर हीअ आइडिया त असांजी कंफर्म आहे, उन ते असां कमु कयूं पिया। 15 खनि एपिसोड मां लिखी छॾिया आहिनि। बाक़ी 5 एपिसोड इंशाल्लाह 2-3 ॾींहंनि में अच्छा, एपिसोड कंप्लीट थी वेंदा। शूट शुरू थी वेंदी 10 ॾींहंनि जे अंदरि अंदरि इंशाल्लाह। अच्छा, जेकॾहिं कोई एक्टर हूंदो आहे, कोई बि एक्टर फीमेल या मेल हुजे, ऐं उहो तव्हां खां 20 टेक कराए, 20-30 टेक कराए हिकिड़े सीन ते, गुस्सो ईंदो आहे? गुस्सो ईंदो बि आहे, कॾहिं कॾहिं कंडीशन आहे, कॾहिं तमामु घणी तकड़ हूंदी आहे। हा, यानी हिकु आर्टिस्ट त उते न हूंदो आहे न सेट ते ॿिया बि आर्टिस्ट आहिनि। जेकॾहिं ॿियो आर्टिस्ट तकिड़ो आहे, हुनखे वञिणो आहे ऐं उनजे अगेंस्ट जेकॾहिं हू आर्टिस्ट रिटेक ॾिए थो त हू बेज़ारु थींदो आहे। अच्छा, हिकिड़ो दफ़ो सलाहदीन तुंहिंजे हिसाब सां मां हिकिड़ो जूनियर आर्टिस्ट मिलायो, हुन सां गॾु सीन हो। सीन में सलाह साहब त हिकिड़ो जुमिलो चयो वञे
जेको अगलो हुयो उहो चई न पियो सघे। नेटा जला साला साहब बेज़ार थी मूंखे चयो यार फाटल नोट मूंखे किथां आयो अथई। अच्छा कॾहिं कॾहिं थी वेंदो हाँ, आहे, ज़ाहिर आहे। कॾहिं कॾहिं त वॾा आर्टिस्ट बि कंहिं लफ़्ज़ ते कंहिं जुमिले ते हाँ, कंहिं मार खाई परफॉर्मिंग वेंदा ते आहिनि। हमार खाई वेंदा आहिनि, बिल्कुलु। अटकी पवंदा आहिनि त पोइ जुमिलो न ईंदो आहे, कलाकनि जा कलाक गुज़री वेंदा आहिनि। ॾिसो न हर इंसान परफेक्ट न हूंदो आहे, Perfect न पाण हूंदो खे कोशिश करबी आहे त ठाहिणो बिल्कुलु, परफेक्ट, बिल्कुलु। पर ज़ाहिर आहे सीनियर्स खां बि ग़लती थींदियूं आहिनि, थींदियूं, जूनियर्स खां बि बिल्कुलु थींदियूं थींदियूं। आहिनि। टैलेंट माशाल्लाह असां वटि घणो आहे, सॼी सिंध भरी पई आहे बिल्कुलु ऐं सिंध भरी पई आहे। टैलेंट जी तलाश बि आहे ऐं असां वटि इंशाल्लाह। अच्छा न्यू जेकी जनरेशन आहे, जेके नया नया आर्टिस्ट उभरंदड़ सितारा आहिनि, केतिरा तव्हां वटि ईंदा आहिनि ऐं तव्हां उन्हनि में केतिरो आर्ट ॾिसो था, तव्हां उन्हनि में केतिरी स्किल्स ॾिसो था एक्टिंग जूं या कोई बि तरह जी? टैलेंट त हिन में कोई शक न आहे त सिंध में टैलेंट आहे, पर उन टैलेंट खे असल में उहो टैलेंट असां ताईं पहुची कोन थो सघे। सही ठीकु आहे वजह न, छा जेको आहे? हा जेके असां वटि अचनि था उहे शौक़ीन हज़रात आहिनि, अच्छा उहे एक्टर आहिनि कोन, एक्टर थियणु चाहिनि था। सही हाणे एक्टिंग जेका आहे उहा मतिलबु हिकिड़ो शरबत कोन्हे जो कंहिं प्यार जे त उहो एक्टर थी वञे, ही हिकिड़ी कुदरती दात आहे। मतलब सीरियस नोट ते कोई भी नहीं ईंदो न सब हुन जे लाइ टाइम पास करण ईंदा आहिनि। बिल्कुलु टाइम पास करींदा आहिनि, शौक़ु पूरो करण ईंदा आहिनि, पोइ उन मां असांखे बेज़ारी बि थींदी आहे ऐं छो जो असांजो उहो कमु त थींदो न आहे जेको असां चाहियूं था त भई हीउ थिए, पर कॾहिं कॾहिं वरी अहिड़ो टैलेंट अची बि वेंदो आहे जो असांजी तवक़ात खां वधीक हूंदो आहे। यार वाह वाह, हीउ त असां त हिनखे एक्स्ट्रा कैरेक्टर ॾियणु पिया चाहियूं, पर यार हिन में विलाए ठीकु आहे, हिन दफ़े करे वञे, अॻे दफ़े हिनखे मेन रोल कराईंदासीं, ईअं ॾाढो सुठो आहे। खोड़ दफ़ा ईअं थियो आहे, अच्छा हा काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे, ऐं सुठा सुठा आर्टिस्ट न्यू जनरेशन मां, पर ख़ासि करे नौजवाननि में कहिड़ा आहिनि आर्टिस्ट जेके सुठो कमु करनि पिया हिन हींअर हींअर उमेर भुट्टो आहे, अच्छा नादर आहे, ॾाढो सुठो कमु कनि पिया, हैदर कादरी आहे, अलीगुल मला ऐं सोराव खे बि नौजवान चई सघूं था, पर हाणे नथा चई सघूं हाणे वक़्तु ॾाढा सुठा आहिनि। मामा लालू आहे, पर उहो बि मतिलबु न कबीर मसीह ज़बरदस्त जो आहे। असांजा सिंध जा एॾा सुठा आहिनि जेके सिंध जी अकासी बि करनि था बिल्कुलु, एक्टिंग में पंहिंजी। बिल्कुलु, बिल्कुलु। मज़ो ईंदो आहे जॾहिं असां सिंधी ड्रामा ॾिसंदा आहियूं कि बिल्कुलु। सुठे कंटेंट जा ड्रामा ॾिसूं, बिल्कुलु। न त नंढे हूंदे खां छा ॾिठो आहे धाड़ेल ॾाढो कल्चर ऐं हर शइ बसि इन ई हवाले सां ॾिठी आहे, पर बिल्कुलु। सुठी ॻाल्हि आहे हिकिड़ो तव्हां डिफरेंट कमु कयो था ऐं जेको तव्हां ॾेखारींदो माण्हुनि खे उहो ई लॻंदो त असल असांजो में असां वटि कल्चर। क्वालिटी खां वधीक क्वांटिटी ते ज़ोर ॾिनो वियो आहे। जी ज़रूरी बि इहो ई आहे हा ज़रूरी न आहे, मतिलबु ज़रूरी असां लाइ क्वालिटी आहे, क्वालिटी ज़रूरी आहे, अच्छा पर ज़रूरी क्वालिटी जे मतिलबु अगेंस्ट जेको आहे न उहो क्वांटिटी ते ज़ोर ॾिनो वियो आहे त भई तव्हां वञो, ही 20 एपिसोड आहिनि, इहे 20 ॾींहंनि में करे अचो, त हाणे ज़ाहिर आहे जॾहिं छो जो बजट एतिरी आहे, जेकॾहिं 20 ॾींहंनि खां असां क्रॉस था कयूं त उहा बजट डायरेक्टर जी ॻीचीअ में आहे, ख़ासि करे सिंधी शोबिज़ में इहो वॾो हिकिड़ो अलमियो आहे त असांखे फिक्स बजट ॾींदा आहिनि, भई 20 ॾींहंनि जो फूड, 20 ॾींहंनि जो कन्वेंस, 20 ॾींहंनि जी बाक़ी जेको असांजा अख़राजात आहिनि उहे 20 ॾींहंनि जी फिक्स ॾींदा आहिनि। फ़र्ज़ु कयो हिकिड़ो एपिसोड हिकिड़े ॾींहं में, ही क्रिएशन आहे, हिन लाइ को बि टाइम फिक्स नथो करे ॾिसो सघे। घटि हुजे पर सुठो हुजे, सुठो हुजे। क्वालिटी हुजे, क्वांटिटी क्वांटिटी ते तवजह न हुजे, जी, पर हिते अक्सर असां वटि इहो रहियो आहे क्वांटिटी घणी हूंदी आहे, क्वालिटी घटि भई हूंदी 20 आहे। एपिसोड एग्जैक्टली करणा आहिनि। कचहरी जो सिलसिलो जारी आहे फ़िलहाल नाज़रीन, वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साई जो, त काॾे बि न वञिजो, असां वापसि अचूं था, ॾिसंदा रहो धरती टीवी। वेलकम बैक नाज़रीन, तव्हां सभिनी खे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था। सुबुह जे सुरहाण में तमामु ख़ूबसूरत सुबुह आहे ऐं तमामु सुठी कचहरी बि हली रही आहे, कुझु असांजी नॉलेज में बि इज़ाफ़ो अचे थो ऐं असां डायरेक्शन ते बि ॻाल्हायूं पिया, असां वटि डायरेक्टर साहब भी मौजूद हैं। तो डॉक्टर साहब, ये तो हो गई कान की बात हो गई, तो अगर हम नाक की बात करें, जो नाक से बहुत सारे लोगों को गुस्से में भी ब्लीडिंग होती है, मैंने देखा है, और बहुत ज़्यादा जब दिमाग में गर्मी आ जाती है, धूप लगती है, तो उससे भी मैंने लोगों को देखा है कि होती है। क्यों, इसका रीज़न क्या है? नाक की ब्लीडिंग के काफ़ी सारे रीज़न्स हैं। एक तो जो ओवर एज में जो ब्लीडिंग हो जाती है उनकी हाइपरटेंशन डिजीज़ होती है। अच्छा। ब्लड प्रेशर बढ़ने की वजह से उसका ब्लड प्रेशर शूट करता है, उसकी वजह से उसको ब्लीडिंग स्टार्ट हो जाती है। सही। छोटे बच्चे होते हैं, उनको चोट लगती है या बाहर घूमते हैं
और उसकी वेंस कमज़ोर हो जाती हैं तो वहाँ से ब्लीडिंग आने स्टार्ट हो जाती है। कोई खतरे की बात होती है? इज इट डेंजरस? डेंजरस तो है, उसको टच बच्चा जो होता है या बड़ा भी होता है वो बार बार टच कर रहा होता है नाक को, तो उसकी वेंस वीक हुई भी होती हैं और वो टच करता है तो वो रप्चर हो जाती हैं। अच्छा। तो उसकी वजह से वो ब्लीडिंग स्टार्ट हो जाती है और फिर उसको स्टॉप करना बड़ा इशू है। अब मोस्टली तो स्टॉप हो जाती है, अगर कोई ज़्यादा ब्लीडिंग पॉइंट बड़ा हो गया, वेंस बड़ी रैप्चर हो गई है तो फिर उसको रोकना मुश्किल होता है और फिर वो 4 से 5 दिन का पीरियड्स होता है, वो फिर उसका एक प्रोसीजर है। अच्छा। फिर उसके तहत उसको ब्लीडिंग को स्टॉप किया जा सकता है। सपोज अगर किसी को बहुत ज़्यादा हो रही है और कोई हॉस्पिटल वगैरह नहीं है तो कोई और तरीका है उसको रोकने का? फिलहाल उसके लिए हॉस्पिटल नहीं है, उसको ऑन द स्पॉट कुछ नहीं है तो उसको एक तो ठंडा पानी सर पे रखें उसके, अच्छा। और बर्फ़ डालें और उसको पंच कर दें नाक को। कैसे? नाक को ऐसे पंच करके कोई रुमाल कपड़ा कुछ भी ले लें और हैवी सा, फिर उसको नाक को यूँ पंच करें, दबाकर अच्छे तरीके से ताकत से फोर्सफुली उसको पंच करना। और बच्चा हो या बड़ा जो भी हो उसको कहें कि मुंह से सांस ले। सही। जैसे मुंह से सांस लेगा प्रेशर नाक का बिल्डअप हो जाएगा मुंह में और उसकी ब्लीडिंग उसको कुछ मिनट्स बाद स्टॉप होने के चांसेस हैं। अच्छा। फिर नियर ही जो भी हॉस्पिटल है, जो भी आपके तिब्बी है फैसिलिटी, वहाँ जाके अच्छा कांटेक्ट करें। अच्छा, मोस्टली मैंने देखा है लोगों में कि अंदर एक हड्डी होती है, आई डोंट नो वो एक्स्ट्रा हड्डी होती है क्या होता है, लेकिन उसकी सर्जरी करवाते हैं और 1 महीने तक उनको मुंह से सांस लेनी होती है, तो क्या ये सर्जरी करवाना सही है? नहीं, ऐसा नहीं है कि 1 महीने तक उसकी ऑपरेशन हुआ और पोस्ट ऑप में उसको 1 महीने तक मुंह से सांस लेनी, ऐसा नहीं है। मैंने देखा है एक्चुअली। ये होता है कि इसको कहते हैं डीएनएस। अच्छा। नाक की हड्डी डेविएशन हो जाती है, किसी भी एक तरफ हो जाएगी, राइट साइड हो जाएगी या लेफ्ट साइड हो जाएगी या किसी भी तरफ हो सकती है, तो उसको हम काट कर ऑपरेशन करके उसको रिमूव करके छोटी कर देते हैं और एक पैक रखते हैं, 2 पैक रखते हैं अमूमन, एक अंदर रखते हैं फिर एक दूसरा उसको बैंडेज पैक होता है बाहर रखते हैं। जो बैंडेज पैक होता है वो तो दूसरे दिन निकल जाता है। सही। ठीक है, जो एक दूसरा पैक रखते हैं जो सेपरेशन करता है, दोनों हड्डियां मिले नहीं, जो ऑपरेशन किया होता है, जो उसके स्टिच लगे होते हैं वो ख़राब नहीं हो, उसको प्रिसिव करने के लिए एक हम पैक रख देते हैं दूसरा, स्प्लिंट उसको कहा जाता है, तो वो 15 दिन बाद उसको हम रिमूव करते हैं। सही। बहुत सारे डॉक्टर्स 1 महीने बाद भी करते होंगे, तो ऐसा ज़रूरी नहीं है तो कि वो सेफ है कि हम करवा सकते हैं हड्डी का ऑपरेशन? करवा सकते हैं, लेकिन 24 एज उसकी 24 से अबव हो। अच्छा, ओके। वो उसकी वापसी ग्रोथ करने की चांसेस होते हैं उसके। अच्छा, तो 24 के बाद फिर 24 के बाद फिर होता? उसके एक्स्ट्रा ग्रोथ नहीं होगी। अच्छा। एक्सेप्ट उसका कोई एक्सटेंड ना हो। सही सही। एक्सटेंड के थ्रू भी उसकी हड्डी कोई टेढ़ी हो जाती है जैसे, और फिर भी उसको ऑपरेशन कराना होगा। अच्छा, वो तो एनी हाउ करवाना होता है। वो तो एग्जैक्टली। anyhow कराना होता है। थैंक यू सो मच, आप आए ऐं थैंक यू तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हां आयो। वेंदे वेंदे जेकॾहिं कोई आर्टिस्टनि लाइ मैसेज ॾियणु चाहियो? आर्टिस्टनि लाइ छा, पर सभिनी लाइ मैसेज आहे त ख़ुशि रहो, कंहिंजी दिलि न ॾुखायो। तमामु सुठो मैसेज जी। कोई छोटा सा मुख्तसर मैसेज? मेरी मीरपुर ख़ास के हवाले से एक बात करूँगा, जो लिटरेसी प्रोग्राम, एक रोटरी क्लब का मिशन चल रहा है लिटरेसी का, और फैज़ खिदवई और इकबाल कुरैशी बहुत अच्छा काम कर रहे हैं, उनको मैं आपके प्लेटफॉर्म से भी आप पर अच्छा उसको प्रमोट करता हूँ। और मोहम्मद मेडिकल कॉलेज और अल अशरफ वेलफेयर ट्रस्ट मीरपुर ख़ास के लिए हेल्थ इशू के ऊपर बहुत अच्छे वर्क कर रहे हैं, जो फैसिलिटी उन्होंने प्रोवाइड की हुई हैं। अल्लाह उनकी नेक नियति को कबूल अता फरमाए। आमीन। और यंगस्टर के लिए तो ब्रेव रहें, मंजिल आसान हो जाएंगी। बिल्कुल, थैंक यू सो मच, वेरी गुड मैसेज। त नाज़रीन, इंशाल्लाह सुभाणे वरी तव्हां सभिनी सां गॾु हूंदासीं, नए महिमाननि सां, नए ॾींहं सां, नए टॉपिक सां ऐं नई ज़िंदगी सां। हर ॾींहुं हिकिड़ी नई ज़िंदगी आहे इंसान जे लाइ। त मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे इजाज़त ॾींदा, असांजी तरफ़ों अल्लाह हाफ़िज़ आहे। सुभाणे वरी तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं।